हिदायत ही हिदायत। तंहिंजे करे अल्लाह साईं क़ुरान मजीद में फरमायो हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरक़ान। हिदायत सां भरियो पियो आहे सॼो क़ुरान मजीद। हे मामूली किताब तो नाहे, वॾी करामत वारो किताब आहे, वॾी ताक़त वारो किताब आहे। अल्लाह साईं हिन जी अहमियत बयान कंदे हीअं फरमायो लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन। वॾे ताक़त वारो मुंहिंजो क़ुरान मजीद किताब था। जेकॾहिं मां हिन क़ुरान मजीद खे जबलनि ते नाज़िल कया हा त हिन जे ताक़त जो वज़न, हिन जी करामत खे जबल बर्दाश्त न करे सघंदा, उहे बि रेज़ा रेज़ा थी वञनि हा, ज़रा ज़रा थी वञनि हा। वरी क़ुरान मजीद जी फज़ीलत ऐं अहमियत खे अल्लाह साईं हीअं बि बयान करणु फरमायो वलौ अन्न क़ुरानन सुय्यरत बिहिल जिबाल औ कुत्तिअत बिहिल अर्द औ कुल्लिम बिहिल मौता बल लिल्लाहिल अम्रु जमीआ। जेकॾहिं हिन क़ुरान मजीद जी ताक़त खे मां ज़ाहिर कयां त लौ अन्न क़ुरानन सुय्यरत बिहिल जिबाल, तव्हांखे जबल हलंदे नज़र अचनि, जीअं रोडनि ऐं रस्तनि ते तव्हांखे गाॾियूं ऐं कारियूं हलंदे डोड़ंदे नज़र ईंदियूं आहिनि, घोड़ा डोड़ंदे नज़र ईंदा आहिनि। अल्लाह साईं तो फरमाए तव्हांखे मां क़ुरान मजीद जी ताक़त ॾेखारियां त जबल तव्हांखे डोड़ंदे नज़र अचनि। औ कुत्तिअत बिहिल अर्ज़, ज़मीन फाटंदे नज़र अचे। औ कुल्लिम बिहिल मौता, हज़ारनि सालनि जा मुअल जीअरा थी बीह रहनि ऐं बीह करे हिन क़ुरान मजीद जे सचे हुजण जी गवाही ॾियनि ऐं ॻाल्हाइनि। पर फरमाए थो बल लिल्लाहिल अम्रु जमीआ। मां सॼी ताक़त हिन क़ुरान मजीद जी पंहिंजे कंट्रोल में रखी आहे, वक़्तन फ़वक़्तन ज़ाहिर कंदो आहे। जेको हिन खे जीअ में जायूं ॾींदो आहे, मां उन खे हिन जी करामत ज़ाहिर करे ॾेखारींदो आहे, सॾु कंदो आहे, जीउ कंदो आहे। मुश्किल हूंदी दस त आसान करे छॾींदो आहियां। वातसिमू बिल्लाहि व मौलाकुम फनिअमल मौला फनिअमल मौला व निअमन नसीर। जेको हिन रसीअ खे चिमड़ी वियो, जीअ में जायूं ॾिन। अल्लाह साईं तो फरमाए वो ॿिए मदद जे लाइ निहारे ई न, उनजो वॾो मददगार मां ख़ुदा पाण आहियां।
तंहिंजे करे त मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सारी जिंदगी मुबारक ॿियो को धंधो कयो ई न, कारोबार कयो ई न, परचून जा दुकान खोलिया ई न हुया। ज़मींदारीअ में साईं जन आया ई न, फलन फ्रूटन जा साईं जन बाग ही न पोखिया। खास करे सजी जिंदगी मुबारक में साईं जन हे रहमत ऐं बरकत वारो जाते भी हूंदा कुरान मजीद पढ़ंदा ही पढ़ंदा हुया। अर रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। फरमाईंदा इहो त बाजार एहसान कयो आहे जो असांखे अहिड़ो रहमत ऐं बरकत वारो क़ुरान भई नसीब फरमायो थे। वो मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाते भी हुजां, शहरन में हुजां या बारहन में हुजां, रात में हुजां या ॾींहं में हुजां, मां जाते भी हुंदुसि न अतलु अल क़ुरान, मां जाते भी हुंदुसि उते रहमत ऐं बरकत वारो क़ुरान मजीद पढ़ंदो ई पढ़ंदो रहंदुसि। जॾहिं साईं जन हे रहमत ऐं बरकत वारो क़ुरान मजीद पढ़ण शुरू कयो, सादिक ऐं अमीन छॾण वारा, कचहरीअ जे लाइ सिकण वारा, रिश्तन करण जे लाइ बेताब ऐं नाला, पर जॾहिं साईं जन हे रहमत ऐं बरकत वारो क़ुरान मजीद पढ़ियो, पंहिंजा परावा थी वेही रहिया। साईं जन खां रिश्ता ख़त्म कया विया, साईं जन जे रस्तन में कंडा विछाया विया, साईं जन जे मथां गंद जूं कचरे जूं कखन जूं टोकरियूं छॾायूं वयूं, साईं जन खे लालचाऊं बि ॾिनियूं वयूं, सख़्तियूं बि कयूं वयूं। साईं जन फरमायो भली मूंखे सख़्तियूं कयो त कयो, पर मां हिकिड़े मिंट जे लाइ बि रहमत वारे क़ुरान मजीद खे छॾण जे लाइ तयारु न आहियां। ओ लालचाइण वारो, तहांजे ज़मीन जी, तहांजे बागात जी मूंखे का ज़रूरत ई नाहे। फरमाईंदे जवाब में चइन ला असलुकुम अलैहि अजरा, इन अजरिया इल्ला अल्लाह रब्बिल आलमीन। मूंखे पंहिंजो अजर मुंहिंजो अल्लाह साईं ॾींदो, पंहिंजूं इहे आफ़रूं पाण वटि रखो। कॾहिं त चवनि हे त शेर थो पढ़े अजीब तरीक़े सां, कॾहिं जादूगर करे छॾनि, कॾहिं मजनून करे छॾनि। अल्लाह साईं सभु ॻाल्हियूं उन्हनि जूं ठुकराए छॾियूं। नून वल कलम वमा यस्तुरून, मा अंत बिनिअमत रब्बिक बिमजनून। मुझे सोनन जे सरदार खे, मुझे महबूब खे मजनून न चओ। मां जेको सोनन जो सरदार, सखिन जो सरदार, नूरन जो सरदार, नारन जो सरदार, खाकिन जो सरदार, सूहबरन जो सरदार दुनिया में मोकिलियो आहे। जीअं इहो सभिनी जो सरदार आहे, तीअं इहो सभिनी दानावन जो भी सरदार आहे। हे जेको पढ़े तो इहो शेर न आहे। असां पंहिंजे प्यारे हबीब खे अल्लाह साईं तो फरमाए शेर सेखारियो ई न आहे। जवाब में
वमा अल्लमनाहु अश्शिअर वमा यंबगी लहु इन हुवा इल्ला ज़िक्रुन व क़ुरआनुम मुबीन। मुझो महबूब जेको तहाने सामू पढ़े तो ये रहमत बरकत नूरानियत हिदायत वारो कुरान मजीद तो पढ़े। हे दुनिया जे जमीन ता आयो ही ना है बलो कुरान मजीद फी लौहिम महफूज। वाह जो साईं कुरान मजीद जी अहमियत के दुनिया में बयान करण फरमायो। वाह जो मिठले मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान मजीद जी फजीलत के दुनिया में फजीलत के रूनमा करण फरमायो। जो काफरन ॾिठो त असां हिन खां रिश्ता टोड़िया आहिनि पर ज़री बराबर भी है कुरान मजीद खां परे वञण जे लाइ तयार न आहे। चइबो त हे वॾे मक़ाम वारो किताब आहे। असां अज़ियतूं ॾिनियूं आहियूं त परे वञण जे लाइ तयार न आहे। साईं ऐलान करे फरमाया क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फिस्सुदूर। ऐलान करे साईं फरमायो त शिरक जी बीमारियां मुबतला थियण वारो अंदर जी बीमारियां में गुम थियण वारो गरक थियण वारो हेॾे जो हिनखे जीअ में जायूं ॾियो अल्लाह साईं रहमत बरकत नूरानियत वारे कुरान मजीद में सभिनी मर्दनि जी शिफ़ा रखण फरमाई आहे। ऐलान करे माण्हुनि खे ॿुधायूं वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफ़ाअ व रहमतुल लिल मुमिनीन। सुभान अल्लाह। कुरान मजीद शिफा भी आ, कुरान मजीद हिदायत भी आ, कुरान कई रहमत भी आ। कॾहिं हिननि लफ़्ज़नि में बयान कयो हामीम तंज़ीलुम मिनर रहमानिर रहीम। कॾहिं साईं हिननि लफ़्ज़नि में कुरान मजीद जी अहमियत खे बयान कयो। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह। कंहिं भी किताब जी इब्तिदा में ये लफ्ज़ लिखियल ही न हूंदा आहिनि त हे किताब ग़लतीअ खां शक खां पाक आहे। इहो हिकिड़ो ई वाहिद किताब आहे जंहिंजो नालो कुरान मजीद आहे, जंहिंजा पहिरियां ई लफ़्ज़ इहे आहिनि त हे कुरान मजीद ग़लतीअ खां पाक आहे। कॾहिं साईं हिन अल्फाज़नि में कुरान मजीद जी अहमियत खे बयान कयो। दुनिया वारो हे मां तव्हांखे पंहिंजे तरफ खान ॿुधाईंदो आहियां मा यंतिक़ु अनिल हवा
हुआ इल्ला वह्युन युहा। हे तो होॾाईंदो आहे ज़रो ज़रो जॾहिं मूंखे हुकुम थींदो आहे तॾहिं मां ज़ुबान मूं कढी तव्हांखे ॿुधाईंदो आहे। हामीम तंज़ीलुम मिनर रहमानिर रहीम। कॾहिं साईं जन हिन अल्फाज़नि में क़ुरान मजीद जी अहमियत खे बयान करणु फरमायो हामीम तंज़ीलुल किताब मिनल्लाहिल अज़ीज़िल अलीम। दुनिया वारनि खे फरमायो हे होॾां आयो अथव क़ुरान मजीद, तंहिंजे करे समूरे जा समूरा सॾ करे साईं फरमायो वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ। हिनखे जीअ में जायूं जीअं खूहनि खे किरलनि में रसीअ सां छिके करे कढिबो आहे। रहमत ऐं बरकत ऐं नूरानियत वारे क़ुरान मजीद वारी रसीअ खे जेको चिबणंदो है क़ुरान मजीद छिके खणी जन्नत जे महलात में पहुचाईंदुसि। तॾहिं त साईं जन फरमायो क़ुरान मजीद पढ़ो, ज़रूर पढ़ो, जेतिरो थी सघेव पढ़ो, पर जाता आसान लॻेव पढ़ो। मतलब क़ुरान मजीद खे छॾियो न, पढ़ंदा ई पढ़ंदा रहो। उनखे वरी अल्लाह साईं ने क़ुरान मजीद हिन अल्फाज़नि में बयान कंदे फरमायो फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान। वाह जो साईं जन क़ुरान मजीद जी अहमियत ऐं फज़ीलत खे बयान करणु फरमायो। साईं जन क़ुरान मजीद जी फज़ीलत ऐं अहमियत खे त वाह जो बयान करणु फरमायो, पर हिन रहमत ऐं बरकत वारे क़ुरान मजीद वरी मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फज़ीलत खे वाह जो बयान करणु फरमायो। काथे ले मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फज़ीलत खे हिन अल्फाज़नि में बयान कयईं त हे जेको मक्के शरीफ जो साईं, मदीने शरीफ जो साईं क़ुरान मजीद जी फज़ीलत खे वॾे अहमियत सां बयान थो करे, उहो पाण मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि वॾी अहमियत ऐं फज़ीलत वारो आहे। काथे हिन अल्फाज़नि में क़ुरान मजीद मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फज़ीलत खे बयान कयो। हसीननि जे सरदार, जमीलनि जे सरदार, नूरनि जे सरदार, नारिन जे सरदार, खाकिन जे सरदार, सुहंबरनि ऐं सखिन जे सरदार, मिठे नाले वारे साईं हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं साईं जे पघर मुबारक में भी अल्लाह साईं रूमियत खां वधीक ख़ुशबू रखण फरमाई। जो आशिक़ ऐं परवाना था चवनि, जॾहिं साईं जन कंहिं घिटीअ या रस्ते खां लंघ करणु फरमाईंदा त कई ॾींहं उहे घिटियूं ऐं रस्ता बि ख़ुशबू सां बहकंदा। तंहिंजी फज़ीलत खे क़ुरान मजीद हीअं थो बयान करे फरमाईंदे चई वमा
इल्ला रहमतल लिल आलमीन। में थोड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहान जे लाइ रहमत। जेको पंहिंजनि जे लाइ त वॾो रहीमा, वॾो नरम मिजाजा, वॾो नरम गोशो थो रखे, पंहिंजनि जे लाइ त तड़पे थो, पर परावनि जे रस्तनि ते बि निहारे थो। इहे बि सुरी अचनि, इहे बि वेझा थियनि, इन्हनि खे बि तकलीफ़ न अचे, इहे बि जन्नती बणिजी पवनि। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। वॾा साईं मोमिननि जे लाइ रहीमा, वॾा साईं मोमिननि जे लाइ करीम हा। वॾो साईं थधो मिजाज रखंदा हा, वॾी मोहबत रखंदा हा। मुंहिंजे कंहिंखे बि तकलीफ़ न अचे, मुंहिंजे बिलाल खे न अचे, मुंहिंजे अम्मार खे न अचे, मुंहिंजे सोएब खे न अचे। जॾहिं उन्हनि खे भलारनि खे तकलीफ़ ईंदी, उन्हनि जे अखियुनि मां जॾहिं पाणी वहंदो हो त मदीने वारे मिठड़े साईं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मुबारकनि मां बि पाणी वहंदो हो। मसहब साईं जो मान मकाम शान पर इस्लाम में अचण जे करे जंहिं वीचारे खे वॾियूं अज़ियतूं आयूं, वॾियूं तकलीफ़ूं आयूं, पिछाड़ी भाइरनि अम्मा मिठीअ जहिड़ी हस्ती बि उन खां बागनि खां ला तालुक थी करे, मिल्कियत खां ला तालुक थी करे, घरवारी उनखे चए थी जेकॾहिं दीन इस्लाम न छॾींदे, हेॾे मोटी न ईंदे अबनि ॾाॾनि जे दीन ते, त मां तुंहिंजी घरवारी न आहियां। जंहिं महिल आहे बचड़ा तॾहिं इन्हनि खे को मां भाकुरड़ो थो पायां, मां जुमी त ॾियान, मां सीने सां त लायान। चइनि इहे तुंहिंजा बचड़ा ई न आहिनि जेकॾहिं वॾनि अबनि ॾाॾनि जे दीन ते न ईंदे। हिन मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां न फिरंदे, क़ुरान मजीद खां न फिरंदे, अखियुनि मां पाणी वहाए चए थो अम्मा, अम्मा जी त वॾी शफ़क़त हूंदी आहे, पर तूं बि इन कैफ़ियत में बीठी आहे। हीअ घरवारी बि हे रवियो रख बीठी आहे, अधे जे बि दिल में थोरो ज़रे बराबर बि रहम नथो अचे। भल जा रहम न अचेव त न अचेव, मां सभु कुझु कुर्बान करण जे लाइ तयारु आहियां, मिल्क कुर्बान करण जे लाइ तयारु आहियां। मां खे चए थो तोखे कुर्बान करण जे लाइ तयारु आहियां, भाउ तोखे कुर्बान करण जे लाइ तयारु आहियां, घरवारी तोखे कुर्बान करण जे लाइ तयारु आहियां, पर हिन नौनिहाल शहज़ादनि बच्चनि खे कुर्बान करण जे लाइ तयारु आहियां, पर क़ुरान मजीद खे मां छॾण जे लाइ तयारु न आहियां। आधी रात जो हज़रत मसहब साईं थो अचे, 3 महीननि जो सफ़र करे। पिछाड़ी अम्मा जहिड़ी हस्तीअ चयो मसहब असां नौकर त न ॾींदासीं, जेका मिल्कियत ॾिनीसीं शाम जो कपिड़ा नवां पाए पियो, वरी सुबुह जो नवां पोइ पाए, वरी पातर लटा ॿीहर पाए न पियो। नौकर चाकर तो साण कोई भी न ॾींदासीं, मूंखे परवाह ई न आहे। मूंखे अहिड़ो त रंग लॻी वियो आहे जो जान हली वञे त हली वञे, पर मां उन रंग खां हेॾे नथो अची सघां। पिछाड़ी अम्मा जो लटा बि लाहे ॾे, इहे बि असांजा। चए थो हाज़ुर मिठी अम्मा, कंहिं कुंडड़ीअ में थी करे उहे लटा बि लाहे थो ॾे। दास जो कंबल आहे जंहिंमें उठ गाह खाईंदो आहे मसहब साईं,
सब कुछ कुर्बान थो करे जिस्म ते वो कंबल वेढ़े तो अचे अॻ में त नौकरनि चाकरनि सां हाणे 3 महीना अकेलो पंधु करे थो अचे अची करे मस्जिद नबी शरीफ में वेठो रात जो वक्त आ मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घरड़े मुबारक मां निकिरी आयो ॾिसे त हिकिड़ो शख्स वेठो आ कंबल वेढ़े सी भी ॾाढो आ तमाम बेहद साईं पुछादा करन केरा जे तो साईं मां तहां जो गुलाम तहां जो आशिक तहां जो परवानो मसवा साईं दा फरमान मसब तुझी ही हालत तो सां ब 2-3 नौकरा तू त वीआईपी अगले मर्तबे कपड़ा पाए जे साईं तहां वटि आयो मां पक्को ऐं सचो मुसलमान थी वरी घर वापस वियुमि घर वारन इस्लाम के कबूल न क्यों पर मुखों लट्टा भी लाए वतों बागन खां अल्लाह तालो क्यों मांगे बच्चन खां अल्लाह तालो क्यों घरवारी अल्लाह तालो थी भई भाव के तरह न आयो पर जी जल मां मुखे जो त मसब जेके जिस्म ते लट्टा दी ये भी लाए रे साईं मां उहे लट्टा भी लाए ॾेई आयमि त मां सभु कुझु कुर्बान करण जे लाइ तयार आहियां 14 जे चंड खां वधीक हसीन चेहरो रखण वारो मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी गुलामीअ में आयो आहियां उन जी गुलामी छॾण जे लाइ तयार न आहियां साईं उन्हनि खे भाकुड़ा पाए चुमियूं पाए दिलि जा था ॾियनि हाणे मोमिननि जे लाइ रहीम केॾा आहिनि वॾी मिल्कियत वारो वॾे शान ऐं शौक़त सां रहण वारो मसब जॾहिं दास जे कमर में पाण खे वेढ़े वेठो आहे साईं ही अल्फाज़ था चवण फरमान अल्लाहुम्मा अहीनी मिस्कीना व अमितनी मिस्कीना वाशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन मता मुझो मसब गमगीन थे उते ही ता दुआ करो मुझा अल्लाह साईं माखे मिस्कीन करे जिंदा रहाए जाए वरी माखे मिस्कीन करे मार जाए वरी क़यामत जे ॾींहुं मूंखे मिस्कीननि सां गॾु उथार जाए माखे मिस्कीन करे उथार जाए वाह जो साईं मोमिननि जे लाइ रहीम केॾी वॾी ॻाल्हि करे वेठो तॾहिं त अल्लाह साईं क़ुरान मजीद चए थो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम वाह जो मदीने वाले साईं जी वरी अहमियत कुरान मजीद बयान कई फरमाईने चईन अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे मक़ाम वारो था जंहिं हस्तीअ जे मथां अल्लाह साईं पाण सलातां थो पढ़े अल्लाह साईं रहमत थो मोकिले अल्लाह साईं जा मलाइकत सलातूं था पढ़नि ओ ईमान वारो तहां भी न हस्तीअ जे मथां घणे खां घणी सलात ऐं सलाम पढ़ंदा कयो जीअं तहां जा हिते भी बेड़ा पार थियंदगी जहान में भी तहां जा बेड़ा ही पार मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो जेको हिकिड़ो मर्तबो मुंहिंजे सलात शरीफ पढ़ंदो आहे अल्लाह साईं उनजे मथां अहिड़ो दराज़ी थींदो आहे जो उनजे मथां 10 मर्तबा रहमत नाज़िल करण फरमाईंदो आहे
जेको इन मदीने वारे साईं जे मथा जुमे जे ॾियारे ते इखलास सां 80 मरतबो दुरूद शरीफ तो पढ़े अल्लाह सही उन जा 80 साल जा गुनाह माफ करंदो फरमाए। वाह जो मदीने वारे साईं जी तारीफ के अहमियत फजीलत के कुरान मजीद बयान कर फरमायो। अखलाक के इन अल्फाजन में तो बयान करी फरमाए इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। ओ मुझा महबूब वाह जो तू खुल्क अज़ीम वारो हाँ, जो तुझे मन मोहींदड़ ॻाल्हाइण खे ॾिसी, तुझे अखलाक खे ॾिसी, तुझे पेश रफ्त खे ॾिसी पंहिंजा त हूअं ई पंहिंजा आहिनि जो तोखे ॾिसंदा आहिनि उन्हनि जी उञत ख़त्म थी वेंदी आहे, पर तो सोणनि जे सरदार, नूरनि जे सरदार, नारिन जे सरदार, खाकिन जे सरदार, सूहवरन ऐं सखिन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बुखायर ॾिसंदा आहिनि त कई ॾींहंनि जी बुख बि लही वेंदी आहे। पंहिंजा त हूअं ई पंहिंजा आहिनि, पर परावा बि ॾिसी करे तुंहिंजो अखलाक मुबारक उहे मोहिजी पवंदा आहिनि। जंहिं साईं जी अहमियत ऐं फज़ीलत खे क़ुरान मजीद हिन अल्फाज़न में भी बयान करण फरमायो। फरमाए इन्नल्लज़ीन युबाइऊनक इन्नमा युबाइऊन अल्लाह। ॾाढा क्यों सुभान अल्लाह, ईमानी जज्बे सां चओ सुभान अल्लाह, चुस्तन वांगे चओ सुभान अल्लाह। जेको ॾाढा सुभान अल्लाह करे अल्लाह से उनखे जल्द मदीने शरीफ जी ज़ियारत नसीब। अल्लाह सही फरमायो जे मुझे महबूब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बैयत कई मां अल्लाह साईं ऐलान तो क्या, फैसलो तो क्या, तो न जण मां अल्लाह साईं सां बैयत कई आहे। हाणे मालूमात या करणी आहे मदीने वारो साईं वॾे मकाम वारो साईं, वॾे मर्तबे वारो साईं, जंहिं साईं खे अल्लाह साईं मेराज जो एज़ाज़ नसीब फरमायो। इहो दुनिया में आयो छाजे लाइ? जंहिं मेराज खे अल्लाह साईं हिन अल्फाज़न में बयान कंदे फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दी लैला लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। मञो था सभई मदीने वारे साईं जो मेराज, चओ सभई बरहका। सॾ करे साईं जन क़ुरान मजीद जूं आयतूं माण्हुनि खे ॿुधायूं। ओ दुनिया वारो या अय्युहन्नास या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ।
दुनिया वारो यकीन क्यों मां अल्लाह सही जे तरफों ता सभिनी ने नबी थी आयो मांजे पैरवी करण जो तहांखे हुकुम मांजे गालन के मञण जो तहांखे हुकुम मांजे फर्मा बरदारी ताहत करण जो तहांखे हुकुम तॾहिं तहांजा बेड़ा पार थींदा अल्लाह साईं तहां राज़ी भी थींदो तहांखे माफ़ियूं भी ॾींदो तहांखे जन्नती भी बणाईंदो ऐलान त करे ॿुधायो मुंहिंजा महबूब साईं कहिड़ो ऐलान कयां जे चवेन कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह ओ मुंहिंजा प्यारा महबूब हिननि खे ऐलान कर हिननि खे चओ जेको तहां मूं चाहे थो अल्लाह साईं असां सां प्यार करे अल्लाह साईं असां खां राज़ी थी अल्लाह साईं असां सां मोहब्बत करे तो फत्तबिऊनी 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 तो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो आशिक थी ॾेखारे सच्चो परवानो थी ॾेखारे सच्चो पतंग थी ॾेखारे सच्चो महबूब थी ॾेखारे तुझी सच्ची फर्मा बरदारी ॾेखारे तुझो सच्चो मुती थी करे अचे जीअं तूं चवंदो वञे उहे कंदा वञनि युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम मां मग़फ़िरत भी कंदो मान बख़्शे भी छॾींदो आन मां गफूर रहीम जॾहिं अल्लाह साईं तव्हांखे मग़फ़िरत भी ॾे बख़्शे भी छॾे पोइ ॿियो तव्हांखे छा खपे पोइ क़यामत ॾींहुं मदीने वारो साईं मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे सॾ भी कंदो पंहिंजनि हथनि मुबारकनि सां ऐं बेहौज़ कौसर वारो जाम भी पीआरींदो जंहिंजे पीअण सां तव्हांखे 50,000 साल उञ ई न लॻंदी ऐं साईं जन मदीने वारो मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजी सिफारिश त कंदो पर तव्हांखे पाण सां गॾु जन्नत में वरतियूं ईंदो कहिड़ो साईं दुनिया वारनि खे सबक ॾिनो कहिड़ी नसीहत कई छा जो हुकुम हो त हिन जी पैरवी कयो पहिरें नंबर ते साईं फरमायो दुनिया वारो नी अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजा सजदा न कयो ॿिए कंहिंजा रुकू न ॾियो ॿिए कंहिंजे नाले ते नज़रो नियाज़ न बासियो इहो हिकिड़ो ई साईं हिन शइ जे लाइक़ु आहे सजदनि जे लाइक़ु रुकूअ जे लाइक़ु नज़रो नियाज़ जे करे तव्हां कयो था त उन अल्लाह साईं जे नाले ते कयो काबास बासियो था त उन अल्लाह साईं जे नाले ते बासियो अल्लाह साईं खां बासियो इलाहुकुम इलाहु वाहिद ला इलाहा इल्लल्लाहु अर्रहमानुर रहीम ॿुधायो क़ुरान मजीद साईं जन माण्हू निमरूद पंहिंजा सजदा पोइ कराए पंहिंजा रुकू पोइ कराए अलम तर इलल्लज़ी हाज्ज इब्राहीम फी रब्बी अन आताहुल्लाहुल मुल्क इज़ क़ाल इब्राहीम रब्बियल्लज़ी युह्यी व युमीत निमरूद न ॾेराए सजदा न कराए पंहिंजा रुकू न पुछतूं माण्हुनि जूं हाजतूं तूं हाजतुनि जो मालिक ई न आहे
मुझो अल्लाह सईंदो हुआ जेको मारींदो जीआरींदो आ माण्हुनि जे साम्हूं जो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सवाल कयो निमरूद खां त निमरूद जो तो दिमाग़ ही ठकावे छॾियो तो हीअं तो करे मुंहिंजी बेइज़्ती तो करे इब्राहिम अलैहिस्सलाम सभई चओ अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर मां बि मारींदो जीआरींदो आ मतां अचे त हीअं न हुअ मारींदो जीआरींदो आ त पोइ ॾेखार न असां ॾिसूं हाणे पंहिंजी ॻाल्हि खे बेवकूफ़ सचो कीअं बि करे जिन खे उमिरि कैद ही जिन खे फांसियूं आर्डर आ हुकुम कयईं इन्हनि सभिनी खे आज़ाद कयो सभई आज़ाद जेके वीचारा आज़ाद घुमण खां खणी पकड़ाया उन्हनि खे फांसी ते चढ़ाए ॾिठई खुटल हुन वक़्तु खुटल हुन रोज़ी मुआ पिया हा जीअरो कयो मान जीअरा घुमनि पिया मारे छॾियो मान आहियां कि न मां बि मौत हयातीअ जो मालिक ॾिठो पैगंबर इब्राहिम अलैहिस्सलाम भली बादशाह हुजे न क़ौम जो आहे त जट कई जटकी कई ते बेसमझीअ मां तो कम वठे वरां ॿियो वार कयासीं बोली पैगंबर इब्राहिम अलैहिस्सलाम जी अल्लाह साईं रहमत ऐं बरकत वारे क़ुरान मजीद में लिखाए छॾी ॿियो सवाल कयईंसि चएसि तो विशम्स मुझो अल्लाह साईं तो हुआ जेको ओभर खां सिजो भारींदो आ जेकॾहिं तूं मालिक आ जेकॾहिं तूं ख़ालिक आ जेकॾहिं तूं ताक़त वारो आ पोइ फातिह मिनल मग़रिब सुबुह में देर नाहे इंतजार खणी कंदासीं हाणे वारो सिज त तूं मोटाए न सघंदे असां इंतजार था कयूं सुबुह जो नओं सिज असांखे ओलह ॾांहुं उभारे ॾेखार हो क़ुरान मजीद चए थो फबुहितल्लज़ी कफ़र निमरूद शकी थियो ज़ालिम खणी कंद हेठि कयो वल्लाह वल्लाह ला यहदिल कौम ज़ालिमीन साईं कुरान मजीद ॿुधायो अल्लाह साईं जी वहदानियत ॿुधाई कुरान मजीद पढ़ी पढ़ी करे नबी नूह अलैहिस्सलाम पैगंबर अल्लाह साईं जो ॾाढी पंहिंजी क़ौम खे तबलीग के वाइज़ के नसीहत के दाना कणा साईं जे बयान ते तौहीद वारा थिया बाक़ी सभई जवाब ॾेई बीह रहिया अल्लाह साईं जवाब ॾेई बीठा आहिनि बेड़ो तयार कर इन्हनि सभिनी ने पाणी मोकिलींदुमि हिकु ई न बचो बेड़ो तयार थी वियो हाणे पुट खे चए थो पुट तूं हेॾे आ नबी नाफ़रम केॾो त ॾुखियो वक़्तु गुज़रियो हूंदो अदा नूह अलैहिस्सलाम जो हज़रत नूह अलैहिस्सलाम माण्हुनि खे 5-7 खे सम्झाए ॻाल्हि खे अञा मस बस करे त पुट उते ई साम्हूं चएसि पोइ बाबा जेको चयो इहो सभु ग़लति चयो अल्लाह पर पोइ बि पिजरी शफ़क़त बचणो घर वारीअ मां पैदा थियो आहे चए पुटड़ा हेॾे ता हड़ाली वेंदे न बची सघंदे पाणीअ मां चए थो बाबा तूं गमगीन न थी मां जूदी जबल जी चोटीअ ते चढ़ी वेंदुसि वॾो मथे आ पाणी ईंदो ई न दिलि जाए कजांइ पुट तुंहिंजो पाणी मां ॾिसां थो पेर पकड़ियूं बीठो आहे छॾींदो ई न तूं भैया दिलि जाए करे छॾ जॾहिं पाणी थो निकिरे मथां पाणी हेठां पाणी बेड़ो तरंदो थो हले नूह अलैहिस्सलाम ॾिठो त पंहिंजे बचड़े खे नक मां पाणी थो वहे गोता खाइण शुरू कयईं जूदी जबल पेर अची वधसि लामा ॾाढो पाणी खारायसि
वो भी पिदरी शौकता हथंगणी जे दो इन्नबनी मिन अहली इन्नबनी मिन अहली इन्नबनी मिन अहली हो मुझा अल्लाह सही मारे निहार मारे नजर कर मुझो पुटरा मां पिया नथो दिसी सगा गोता तो खाए अल्लाह सही तो फरमाओ नूह इन जे लाइ दुआ ही न घुर लई समिन नालिक मां तुझे रिश्ते माई कटे छड़ियो मास तुझे अहल माई कटे छड़ियो मास साईं छाजे करे जन्नहू अमलुन गैरु सालिह इन जा चङा कम न हा ओ दोस्तो अदा पंहिंजी हड़ न विञायो पंहिंजी मेहनत पाण कयो कोई कम न ईंदव सभिनी खे असां मुअद्दबाना अर्ज़ था करियो फलाणे जा बेड़ा त साईं फलाणे तार करे छॾिया पार करे छॾिया बेड़ा पार करण वारो केरा अल्लाह साईं ओ सवा के ताक़त ई न आहे बेड़न खे पार करण जी इज़ नादा नूह रब्बहू फस्तजबना लहु वनज्जयनाहु वअहलहु मिनल कर्बिल अज़ीम इन मरहले खां पोइ पाणी तमामु घणो थियो हज़रत नूह अलैहिस्सलाम जो बेड़ो पंहिंजो लोडड़नि में दुआ कंहिंखां घुरे अल्लाह से कुरान मजीद में नबी जी सदा लिखराए जॾहिं पंहिंजो बेड़ो बि जॾहिं लोडन में आयो तॾहिं बि दुआ मां खां घुरे मां बेड़ो बचाए ॾिनो आहे नबी यूनुस अलैहिस्सलाम मछीअ जे पेट में आ साईं माण्हुनि खे कुरान मजीद ॿुधाए तौहीद दा सम्झाइनि त नूह अलैहिस्सलाम टिनो धाइनि में आ राति जी उंधाई पाणीअ जी उंधाई मछीअ जे पेट जी उंधाई पर सॾ अल्लाह साईं खे थो करे ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन ओयो पैगाम था आहे भी पैगंबर आहे भी नबी सगोरो अलैहिस्सलाम पर पंहिंजी मुश्किल पाण तां नथो हटाए सघे उन्हीअ साईं खे तो अर्ज़ करियो साईं का मेहर फरमाए जवाब में तो अल्लाह साईं जे फस्तजबना लहू वनज्जयनाहु मिनल गम वकज़ालिक नुंजिल मुमिनीन अहिड़े तरीक़े सां जॾहिं मोमिन मूंखे सॾु कंदा आहिनि मां जीव करे उन्हनि जूं मुश्किलियूं आसान करे छॾींदो आहियां फस्तजबना लहू जीव कई मां वनज्जयनाहु मिनल गम मुश्किल आसान कई मां पर अॻिते जेदो वकज़ालिक नुंजिल मुमिनीन अहिड़े तरीक़े सां मां मोमिननि जूं मुश्किलियूं आसान कंदो आहियां मुश्किलियूं आसान करण वारो मां अल्लाह साईं आहियां अॻिते पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए जेदो दुनिया वारो अल्लाह साईं थो फरमाए जेकॾहिं मां नबी यूनुस अलैहिस्सलाम खे मछीअ जे पेट मां न कढां हा त को हुनखे कढण वारो ई न हो क़यामत ताईं उहो मछीअ जे पेट में पियो जियां यूनुस नबी अलैहिस्सलाम खे मछीअ मां कढण वारो मां अल्लाह साईं आहियां पर हाणे ते क़ुरान मजीद इन ते बि अल्लाह साईं आयत मुबारक नाज़िल फरमाई दे चाहे रहमत बरकत वाले कुरान मजीद में ललबिस फी बतनी ला यौम वसून
साईं यही पैगाम ॾियण फरमाया दुनिया वारो तहां भी दुखी सुखी में उन्हीं साईं के सॾ कजो माखे भी न कजो छा फरमायो मूंखे भी ॾाढा ई नथा चओ ताज़ो ईमान के साईं छा फरमायो त दुखी सुखी में मूंखे भी सॾ न कजो मां नथो चवां ये भी कुरान मजीद जा अल्फाज आहिनि अल्लाह साईं ऐलान थो करे कराए कुल मन फरमायो मुंहिंजा महबूब ऐलान कर साईं कहिड़ो ऐलान कयां चवेन कुल्ला मुलिकु लिनफ्सी नफ़अन वला ज़र्रा ओ दुनिया वारा माना मालिक जो पान के ॾेई सघां नफ़ो या नुक़सान साईं भला केरा जे हिकड़ी हस्ती आ उनखे ई सॾ कजो इल्ला इल्ला माशा अल्लाह जियां वो चाहींदो आ उहें ई थींदो आ वरी ॿियो ऐलान तो अल्लाह साईं करायो मुंहिंजा महबूब ऐलान करे ॿुधाइनि फरमाइण कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाह रब्बिल आलमीन मुंहिंजी हयाती कुल इन्न सलाती मुंहिंजी नमाज़ मुंहिंजी कुर्बानी मुंहिंजी हयाती मुंहिंजो मौत मतलब त मुंहिंजी सॼी ज़िंदगी मुंहिंजे अल्लाह साईं जे लाइ ओ दुनिया वारो ईमान वारो या अय्युहल्लज़ीना आमनू सब चो सुभान अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू वस्जुदू वअबुदू रब्बकुम वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ्लिहून जो अल्लाह साईं जा सजदा कंदासीं जो इंशाअल्लाह पक्का नमाज़ी थी जिंदगी गुजारींदा दे हवाल घोड़ा जैसे शुक्राना तो क्या मालिक जा जे घोड़ो क्यों पर गदह न के दे हवाल शुक्राना जैसे शुक्राना तो क्या मालिक साईं जा जे गदह क्यों पर कुत्तो न के दे हवाल कुत्ता जैसे शुक्राना तो क्या मालिक साईं जा जो मुखे कुत्तो के पर सूअर खिंजीर न के दे हवाल सूअर खिंजीर जैसे शुक्राना तो क्या मालिक साईं जा जे मुखे सूअर खिंजीर के ऊपर बेनमाजी न के परे हले वधिक पली थियो सूअर खां भी बदतर बन गयो बेनमाज तरे फरमाया कि मुस्सलात व आतुल ज़कात व तस्मू बिल्लाह व मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर सब मुसलमान हो लंबे चौड़े बयान की जरूरत ही ना है अगे दबाव न तो मणन के ही मोटा बस लम्हे फिक्रिया है ईमान की आबियारिया तो इंशाअल्लाह पक्का मुवहिद थींदा पक्का नमाजी थींदासीं साईं फरमायो बेनमाजी उथंदा जिस्म त इंसाननि जा हूंदनि पर मुंडियूं भोलनि ऐं बांधनि हीअं बि साईं फरमायो सॾ करे ओ दुनिया वारो
وَأَقِيمُوا الصَّلَاةَ وَلَا تَكُونُوا مِنَ الْمُشْرِكِينَ नमाज़ी थियो न थियो मुशरिकनि मां साफ़ लफ़्ज़ आहिनि क़ुरान मजीद जा हदीस शरीफ़ में अचे थो साईं जन फरमायो बेनमाज़ी उथंदो क़यामत जे ॾींहुं फ़िरौन सां गॾु बीठो बेनमाज़ी उथंदो क़यामत जे ॾींहुं निमरूदनि सां गॾु बीठो ईंदो बेनमाज़ी उथंदा अल्लाह साईं जे नाफ़रमान सां गॾु बीठा हूंदा निमाज़ी उथंदा अल्लाह साईं जे फर्मा बरदारनि सां गॾु बीठा हूंदा मां निमाज़ जे करे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे सुञाणींदुसि उन्हनि जा 5 उज़वा नूर सां चमकंदा सॾु बि कंदो मान आब हौज़ कौसर जो पाणी बि पीआरींदो मान सिफारिश बि कंदो मान जन्नत में गॾु वरिती वेंदो मान दुआ है त अल्लाह साईं मुंहिंजा टूटा फूटा अल्फाज पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए मुंतज़मीन जो इंतज़ाम अल्लाह साईं क़बूल फरमाए अचण वारनि जो अचण अल्लाह साईं क़बूल फरमाए जीअं हित गॾु कयो अथई अल्लाह साईं खां दुआ है त असां सभिनी खे जन्नतुल फिरदौस में बि ईअं ई कठे फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल